वेलकम टू सालेपर एनसाइक्लोपीडिया। हाणे पाण 3.7 प्रॉब्लम कंदासीं। हिकु मोटरसाइकिल जी रफ़्तार 2 मीटर फी सेकंड जी तेज़ी सां वधे थी ऐं 5 सेकंडनि खां पोइ 20 मीटर फी सेकंड थी वञे थी। उन जी शुरुआती रफ़्तार मालूम कयो। पाण खे मतलब इनिशियल वेलोसिटी मालूम करनी है। ठीक है, डेटा कलेक्ट कयूं था। डेटा में हाणे छा थो चए त एक्सलेरेशन शुरू में पाण खे मिलियल आहे, तेज़ी जेकी आहे मीटर पर सेकेंड स्क्वायर। ठीक आहे, हुन खां पोइ टाइम घणे में थी वधे? 5 सेकेंड, 5 सेकेंडनि में वधे थी। ऐं ॿियो वरी घणी थी वञे फाइनल वेलोसिटी? 20 मीटर पर सेकेंड थी वञे। हाणे इनिशियल वेलोसिटी पाण खे मालूम करनी, इनिशियल वेलोसिटी। ठीक आहे, हाणे पाण वटि फार्मूलो छा आहे? वी एफ बराबर आहे वी आहे प्लस ए टी जे। हाणे हितां वी आहे पाण खे मालूम करनी आहे। हिन वी एफ के इनसाइड शिफ्ट कंदासीं ऐं वी आई खे इनसाइड। वी आई बराबर थी वेंदो, ही हेॾे वेंदो त माइनस जो थी वेंदो, वी एफ हेॾे वेंदो त वी एफ माइनस ए टी। ठीक आहे, हाणे वैल्यू पुट कयूं। वी एफ जी वैल्यू छा आहे पाण वटि? 20 मीटर पर सेकेंड ऐं ए जी वैल्यू छा आहे? 2 ऐं टाइम घणो आहे? 5 सेकेंड। हाणे 20 कट ॿिनि खे ज़रब कयोसीं 5 सां त जवाबु छा आयो? 10। ठीक आहे, ऐं 20 मां 10 कट कयोसीं त जवाबु आयो 20, जवाबु आयो 10। इनिशियल वेलोसिटी पंहिंजी 10 मीटर पर सेकेंड। ठीक आहे, कोई भी मसलो हुजे कमेंट में पूछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब करे वठो जेकॾहिं नए कयो त। पंहिंजो ख्यालु रखंदा, मिलूं था नई वीडियो में।